हजरत अल्लामा व मौलाना सही मुफ्ती अब्दुल्ला दारी दामत बरकात मुलालिया के तो पंहिंजे रूहानी खिताब सां असाई तवज्जो दिल मुस्तफीज करण फरमाइन। सही जंजे खिताब का पहरिया नारो लगायो नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, उलमाए सुन्नत, सरकारी जी आमद, मक्की जी आमद, मदनी जी आमद, मरहबा या मुस्तफा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्लाहुम्मा सल्लि अफ़ज़ल सलातिन अला असअद मखलूक़ातिका सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। कुल्लमा ज़करक ज़ाकिरून व गफ़ल अन ज़िक्रिहिल गाफ़िलून। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी मन्न अलैना अल्लज़ी मन्न अलैना बिबअसति नबिय्यि आखिरिज़्ज़मान। वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना व हबीबिही सय्यिदिना मुहम्मदिन सय्यिदिल इंसि वल जान। व अला आलिहि व अस्हाबिहि इला यौमिल मीज़ान। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। सलात शरीफ सभी वडे आवाज़ सां पढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इज्जत एहतराम जे काबिल प्यारा मुसलमान भाईरो,
हर साल वांगुर हिन साल वे मुकीम दाहिरी जी हिन जामिया मस्जिद में 12 रबीउल अव्वल जे ॾींहं जो असांजे मोहतरम ऐं मुकर्रम उस्ताद साईं बशीर अहमद दाहिरी, मोहतरम साईं अमानुल्लाह दाहिरी, उन जे भाइरनि ऐं औलाद जे तरफ़ां सुहिणे नबी जे अचण जी ख़ुशी मल्हाई वञे पई। मुख़्तसर टेम में बटड़े ॻाल्हियूं अवां जी ख़िदमत में पेश कयां। कुरान शरीफ मां जेके प्यारा अल्फाज़ मूं पढ़िया उन्हनि में अल्लाह ताला छा फरमायो सभई गौर सां पहिरियां आयत शरीफा जो तर्जुमा ॿुधो। अल्लाह से फरमायो त लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। ईमान वारनि ते अल्लाह थोरो कयो जो इन्हनि में इन्हनि मां शान वारे रसूल खे मोकिलियईं। अल्लाह साईं इन थोरे खे ॻणायो। हालांकि कुरान शरीफ में अल्लाह से ॿिनि जगहुनि ते घणा ई थोरा कया अथसि, पर उहे उमूमी तौर ते इंसान ज़ात जे मथां जेके कई, जीअं मिसाल तौर सूरे मुल्क में तव्हां ईशा खां पोइ सूरे मुल्क ॿुधंदा हूंदव, उन जी पछाड़ी में भी काफ़ी नेमतूं ॻणायल आहिनि। हिकिड़ी जगह ते अल्लाह से फरमायो कुल हुवल्लज़ी अंशाकुम वजअल लकुमुस्समअ वल अब्सार वल अफ़ईदत क़लीलन मा तशकुरून। मुंहिंजा हबीब तव्हां चओ त ओ अल्लाह जे तव्हां खे नए सिर पैदा कयो, पहिरियां तव्हां कोन हू, तव्हां खे वजूद ॾिनई ऐं वरी तव्हां जे लाइ कन कयईं, तव्हां खे अखियूं ॾिनई, तव्हां खे दिलियूं ॾिनई, पर तव्हां मां थोरा माण्हू आहिनि जेके शुक्र कनि था। वरी अॻिते फरमाई कुल हुवल्लज़ी ज़राकुम फिल अर्दि व इलैहि तुहशरून। हबीब तव्हां चओ त ओ अल्लाह जे तव्हां खे ज़मीन में पखेड़ी छॾियो, को शाहपुर में, को मोरे में, को सिंध में, को पंजाब में, को बलोचिस्तान में, पर वरी तव्हां खे ईअं न त हाणे हमेशा हिते शाहपुर में, मोरे में, कराची में रहणो आहे। व इलैहि तुहशरून, तव्हां खे वरी मूड़े अचणो आहे। उमूमी तौर ते अल्लाह साईं घणियूं ई नेमतूं इंसान ज़ात जे मथां जेके कई ॿुधाई, पर मोमिननि ते जेको ख़ासि थोरो फरमाई उन जे बारे में चई त ईमान वारो इंसान नियत जे लिहाज़ सां जेके मुंहिंजा थोरा आहिनि उहे त आहिनि, पर हिकिड़ो वरी मूं तव्हां खे इनफरादी तौर ते वॾी नेमत अता कई अथव जो तव्हां में मूं शान वारे हबीब मदीने जे साईं खे मोकिलियो। हाणे मां तव्हां सां इहो ॻाल्हाइण थो चाहियां त मिठड़ा इन थोरे जो ज़िक्र करणु अॼु 12 रबीउल अव्वल ते सिर्फ़ मुकीम डायरी में न, सिंध में, बलोचिस्तान में, पंजाब में, पर नेट ते तव्हां सर्च कयो यमन जे मुल्क में हाणे कल्ह जी रिपोर्ट आहे, हज़ारनि लखनि जे तादादनि में माण्हू रोडनि ते निकिरी सरदारे दो जहान जे आमद जी ख़ुशी मल्हाए रहिया आहिनि। तॾहिं साईं मुफ़स्सिर कुरान फरमायो, साईं फरमायो ईदूं त भलारियूं सभनि पर मीलाद जी ईद अजीब आहे। एहसान करे जंहिं रात ॾिनो रब जो प्यारो हबीब आहे। गर्मी आहे पर सुभान अल्लाह जो घणी तकरीर कोन थो कयां, तव्हांखे डब्बा त मथां सुभान अल्लाह में वधी न वञे। ईदूं त भलारियूं सभनि पर मीलाद जी ईद अजीब आहे। एहसान करे जंहिं रात ॾिनो रब जो प्यारो हबीब आहे।
एकड़ा मानू अंजे की पंजन वडन अकाबिर मौलविन जी अचण ते खुश थियन पर मदीने जे साईं जे अचण ते न साईं उन्हन खे चयो साईं जो मीलाद करण खां इए थो टहे गुस्ताख संदो ॼण घर थो रहे मीलाद करण खां इए थो टहे गुस्ताख संदो ॼण घर थो रहे पर खुश थी दो मीलाद कंदो जेको आशिक आहे अदीब आहे एहसान करे जंहिं रात ॾिनो रब जो प्यारो हबीब आहे अल्लाह जो थोरो कयो हाणे इन थोरे खे ॻाइण इहो आहे मीलाद असी नवींद अॼु पिया गयूं हदीस जो किताब मुस्नद इमाम अहमद बिन हंबल उन मुस्नद इमाम अहमद बिन हंबल में हजरत इमाम अहमद बिन हंबल या हदीस दी मदीने जे शहर में सरदारी दो जहान जा सहाबी हरम में गड वेठा जे अजसी तवी हिन जामिया मस्जिद में वेठा हूं ये मदीने जे साईं जा सहाबी हरम मुबारक में वेठा तो जा आई मुजा नबी पंहिंजे हवेली मुबारक ते हा घर मुबारक में हा ओचतू पाण बाहर निकता पाण पंहिंजे सहाबन खां पुछूं मां अजल सकुम छाजे लाज ते वेठो तां केर पुछे त बस सवेर खां वठी गर्मी में छाजे ला वेठो सहाबा खां मदीने जे साईं पुछो मां अजल सकुम छाजे ला वेठो अर्ज कयो मुझे हबीब जलसना नज़कुरुल्लाह व नहमदुहु अला मा हदाना लिल इस्लाम व मन अलैना बिक अज वेठा यूं अल्लाह जो जिक्र पिया कयूं अल्लाह जो हमद पिया कयूं ता सवेर खां वठी नातूं पिया ॿुधो उन नातुन में ता छा पे चयो सुभान अल्लाह चयो पे न हथ त मथे खणी ॿुधायो चयो पे न छा पे चयो अल्हम्दुलिल्लाह साईं माशा अल्लाह साईं सुभान अल्लाह इहो जिक्र करण बिदअत नाही हराम नाही मदीने जे साईं जा सहाबी वेठा तुझी मुझे नबी उन पंहिंजे गुलामन खां पुछो छाजे ला वेठा हो अर्ज कयो हबीब अल्लाह जे जिक्र ऐं हमद करण जे ला अॼु हिन मस्जिद शरीफ में वेठा हूं छा ते हमद था कयो अल्लाह जा एहसान अल्लाह जा करम अल्लाह जू मेहरबानियों अल्लाह जू इनायतूं अल्लाह जा फजुल अल्लाह जा थोरा उन थोरन ते हमद पिया कयूं त मुझा रब कई थोरा तो कया अखियूं ॾिनई थोरा कन ॾिनई थोरा हथ ॾिनई थोरा पेर ॾिनई थोरा औलाद ॾिनई थोरा ज़मीनूं ज़र ॾिनई थोरा पर ॿिन नेमतुनि ते असीं तुंहिंजो शुक्र था करणु चाहियूं कहिड़ियूं ॿ नेमतूं हिकिड़ो मुंहिंजा अल्लाह तो असा के इस्लाम जेड़ो दीन दिनो बुत पुरस्ती का बचाई शिरक का बचाई बेहयाई वारे तरीके का बचाई इस्लाम जेड़ो मजहब नहीं आई तो जेड़ो महबूब नहीं उन तुझे मिलते अज असी मदीने जे शहर में खुदा जो हमद करी रहा आयूं आने मदीने जे साईं पुछन कसम खणो जी किबला जी अल्लाह जो कसम सच्ची इन ला वेठा हो हाँ सही कसम खणो बिल्कुल सही पान वरी पुछो पान फरमायो साहबियो मां तव्हां खे तुहमत जे ला कसम कोन ॾिनो पर अतानी जिब्रील फअखबरनी अन अल्लाह तबारक व तआला युबाही बिकुमुल मलाइकत
हीयर हीयर मुवट जिब्रील आयो ऐ मुखे ची मुझा हबीब ए फर्श ते वेही तुझो जिक्र पिया कर अल्लाह जा मलाइक अर्श ते इन्हनि ते फख्र करे रहा हाने मां तवा खां पुछण तो चाहियां त सहाबन जे मकसद ताईं पंहिंजे मकसद खे ॾिसो सवेर खां वठी वेठा आहियो तहां जो मकसद बि ज़िक्रुल्लाह अल्लाह जो ज़िक्र सहाबन जो मकसद अल्लाह जो ज़िक्र तहां जो मकसद खुदा जो एहसान मौला जो मदीने जो साईं ॾिनी असीं शिरकन में हासीं कुफरन में हासीं गुमराहन में हासीं बुतन जे आॾो पिया हूंदा हासीं ॿियनि लफ़्ज़नि में असीं चवंदा आहियूं दुनिया वारनि खे दुनिया वारो असां खे मुबारकूं ॾियो जो असां खे अल्लाह अहिड़ो दिलबर ॾिनो हाजी गुलाम नबी जो ॾियो मुबारक मिड़ई मूं गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वनी खैर थिया साईं बशीर अहमद के जो सही मसाला कई साल थी विया थी हर साल तू जलसो करी छा तो के जवाब पुट बकड़ो दफो पढ़ाइबो या वरी औलाद जी शादी भी का सालन में थी हर साल एडो खर्च त चंदा दियो मुबारक मिड़ई मूं गुनाहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वनी खैर थिया प्यार मिलंदो मुखे आसरो ई लहो प्यार अहिड़ो मिलियो जो वनी खैर दिली रुबा देश मुझे हली आइयो भाग मुझा भला क्या भली आइयो जजो मुझे दिल मुझे दीदुल के दीदार जो वार अहिड़ो मिलियो जो वनी खैर थिया हथ मथे खणी जो सुभान अल्लाह माशाअल्लाह वा जज़्बो वॾो अथव मां त चयो हाणे ॿिनि में छॾियां पर तव्हां वारो जज़्बो ॾिसां थो त ख़ुदा करे हाणे 2-3 कलाक छॾियांव सलाह शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जॾहिं मदीने जे साईं जी आमद पई थिए उन टाइम ते सरकार जो नूर मुबारक हजरत अब्दुल्ला साईं जे वजूद में हो अब्दुल्ला साईं पंहिंजे अम्मा खे चयो अम्मा हाणे मां नौजवान थी वियो आहियां शादी करा मुंहिंजी पर हाणे मूंस जी शादी कराइजां अहिड़ी औरत सां जेका नेक हुजे हुस्न ऐं जमाल जो मर्कज़ हुजे हा वाह मां तुंहिंजे लाइ ॾिसां थी माई अब्दुल्ला साईं जी लाइ सदन मायूं ॾिठियूं अरब जूं मायूं मके जूं मायूं पर कंहिं बि माईअ ते हज़रत अब्दुल्ला जी मां न पई बीहे आख़िर यसरब जी आमना नालो आहे अमन वारी उन माई जे नाले थी चए अब्दुल्ला तुझे जोड़ जी माई मूं ॻोल्ही आहे किथां जी आहे अगे मदीने जो पुराणो नालो यसरब उन यसरब जी आहे हाँ तो पान ॾिठी आहे क्या मूं पान ॾिठी आहे अखलाक जी कीअं भली आहे जमाल जी कीअं भली आहे हुस्न जी कीअं भली आहे रजब जे महीने में तुझे मुझे नबी जे अम्मा साइण जी बाबे जी शादी थी आहे जुम्मे जी रात मदीने जे साईं जो नूर मुबारक हजरत अब्दुल्ला मां निकरी हजरत बीबी आमना में आयो उन रात ते अल्लाह ऐलान कराया ओ जन्नत वारो अज जन्नत जा गेट खोलियो अज जहन्नम जा गेट बंद कयो हूरुन के हुक्म थियो त सिंगार कयो ओभर जा जानवर ओलह जे जानवरन के भॼी मुबारकूं ॾियण उत्तर जा जानवर ॾखिण जे जानवरन के मुबारकूं ॾियण मुबारक अथव त सारी जग में जानब
लेजिन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। अब आ सभई पढ़ायो इंशाअल्लाह ताला। मां भी स्पीड वधी हाणे घुमायांसि तो मौजू के समेटियां। सारे जग में जानब लेजिन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार। जे साल नबी सही अम्मा में आयो सॼी दुनिया में बरसातूं शायर तर्जुमानी कई फरमाए थो वठूं बूंद बरसात बरसन बहारूं पखी पान में कर प्या बोलियूं बाजारियूं टिड़ा गुल गुलाबी टिड़ा गुल गुलाबी टिड़ा गुल गुलाबी जे गुलजार थी विया मोहम्मद अची वियो हथकड़ी जो बेड़ा पार थी विया।